मदद कोई नहीं मिली। सिर्फ एक भाई आया था जिसने हमारी मदद करी है। बाकी पूरी पुलिस 4 गाड़ी लेके खड़ी हुई थी, किसी ने ये नहीं करा। सभी कह रहे भाई खुद ही करो, खुद ही करो, खुद ही करो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल अईज़ शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लॻ आखूंद पेट्रोल पंप वटि नेशनल हाईवे ते ट्रालर ऐं हाईएस वैन में खौफ़नाक टक्कर। तफ़सील मूजिब खैबर लॻ आखूंद पेट्रोल पंप वटि नेशनल हाईवे ते ट्रालर ऐं हाईएस वैन में खौफ़नाक टक्कर जे नतीजे में जानी नुक़सान को बि न थियो आहे। वैन में सवार मुसाफ़िर कराची खां ओबारो मुरीद शाख वञी रहिया हुआ। वैन में सवार ज़ख़्मियुनि में मोहम्मद अतीक, नवाब, वहीद, आबिद अली ऐं सना मीडिया के ॿुधायो त असां वैन में टोटल 16 ॼणा सवार हुआसीं। उन्हनि मां कुझु नंढड़ा ॿार ऐं कुझु लेडीज़ ऐं मर्द बि हुआ। उन्हनि वधीक ॿुधायो त वैन असां कराची मां किराए ते करे ओबारो मुरीद शाख वञी रहिया हुआसीं त वैन जे ड्राइवर खे निंड जी बि सुस्ती अची रही हुई त ही वाक़ियो 5:30 ते सुबुह जो थी पियो। होॾां ट्रालर जे ड्राइवर इमरान वलद मोहम्मद रफ़ीक जट ॿुधायो त असां ट्रालर कराची खां खाद लोड करे पंजाब वञी रहिया हुआसीं ऐं वैन खे बचाईंदे ट्रालर रोड जी साइड में कल्टी थी पियो ऐं ट्रालर जे डीज़ल जी टांकी फाटण जे करे ट्रालर जे अॻे हिसे ऐं टायरनि खे बाहि लॻी वई ऐं होॾां खैबराणी जी हद जी पुलिस ऐं मोटरवे हादसा जाइ ते पहुची ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ रवानो करे छॾियो ऐं ज़िले मटियारीअ मां ऐं तहलके हाला मां फायर ब्रिगेड पहुची ट्रालर खे लॻल बाहि खे कंट्रोल में आंदो वियो।